ऐं पोइ काॾे घुमण बि हलंदासीं। अया बा सदके वञे 2-3 गिरा खायो वञी हा। अमा मानियूं पिया खाईंदासीं हाणे अहिड़ी का ॻाल्हि आहे छो यूसुफ काॾे? यार वो अली रज़ा वारा कल्ह अचणा से अॼु आया आहिनि सो हाणे उन्हनि सां मिलणो त ज़रूरी आहे न। हाणे तूं हीअं कर जे मानी खाई तूं अची त भली हलियो अचां मां हलां थो उन्हनि सां हली ॻाल्हायां थो। हा हा मां ज़रूरु ईंदुसि तूं हल भली। हा चङो मुमल पोइ मोकिलाइणी कान्हे मां ऑफिस मां थी अचां। हा कावड़ बि त न ठीकु आहे हा चलो वियो वे पुट वे अब्बा जी अब्बा हाणे बिस्मिल्लाह कयो मानी पई ठरे खण पुट खा पुट अजी खैर खण न मानी खण। हा दी अलाए छा पई सोची। अली रज़ा साहब ॻाल्हि इहा आहे त सभिनी खां पहिरीं असांखे क्वालिटी कंट्रोल ते ध्यानु ॾियणो आहे। सर तव्हां को ख़्यालु न कयो। ॾिसो न असांजी नई इस्टेब्लिशमेंट आहे ऐं मार्केट में असांखे नालो पैदा करणो। भला तव्हांखे पहिरीं डिलीवरी कॾहिं खपे? साईं जेतिरो जल्दी मिली सघे ओतिरो बहितर आहे। ॾिसो न कारखाने खे फीडिंग त खपे न साईं। जी हिकिड़ो मिनट साईं हिकिड़ो। हेलो काशिफ साहब सलाम वालेकुम साईं। बसि साईं तव्हांजूं महिरबानी। हा हा साईं मूंखे यादि आहे सुभाणे शेरेटन में जापानी डेलीगेट पियो अचे। हा साईं हा मुंहिंजा कंसल्टेंट बि मूंसां गॾु हूंदा। न साईं तव्हां फिक्र न कयो मां पहुची वेंदुसि। बिल्कुलु साईं बिल्कुलु महिरबानी वेलकम साईं वेलकम। सो अली रज़ा साहब मूं ॻाल्हि पे कई त तव्हांजी जेका पहिरीं डिलीवरी हूंदी उहा ट्रायल बेसिस ते हूंदी। जे तव्हांजो माल मयारी हूंदो ऐं असांजे केमिकल इंजीनियर्स खे पसंदि आयो त पोइ वधीक ऑर्डर प्लेस कबा। ठीकु आहे न साईं? राइट सर थैंक यू। बसि वेलकम साईं वेलकम। महिरबानी दादा महिरबानी। हा महिरबानी। हा हा मिलायोसि मिस खुशबू मिलायोसि। हा साईं सलाम वालेकुम। जी साईं बसि इंतज़ाम तव्हांजो। हा साईं हा मूंखे यादि आहे। हा जेको जापानी डेलीगेट अचे पियो शेरेटन में। न साईं बसि रुगो शिपमेंट जो इंतज़ारु आहे। इनशाला 15 ताईं कमीशन थी वेंदी साईं। हा साईं हा न साईं कोटेशन्स त असां शायदि मोकिलिया हा। हा हा साईं मां जमाल साहिब खां वरी पुछी थो वठां। हा साईं हा महिरबानी साईं महिरबानी लख थोरा तव्हां वेलकम साईं वेलकम। हेलो जमाल। जी सर जमाल स्पीकिंग। हा अची वियो घरों? जी सर मां पहुची वियो आहियां। यारो पंहिंजे कोटेशन्स जो छा थियो? सर 2 कोटेशन्स त मोकिलियूं अथमि हिकु रहियल आई सा बि अॼु मिली वेंदी इनशाला उनखे बि मोकिलींदुसि। हा यार अॼु ज़रूरु मोकिलिजांइ यादि सां। ऐं हा सुभाणे जेको जापानी डेलीगेट पियो अचे न शेरेटन में उन सां तुंहिंजी बि अपॉइंटमेंट आहे त यादि सां सुभाणे तूं मूंसां गॾिजी हलिजांइ। जी सर मां बिल्कुलु तयारु रहंदुसि ऐं तव्हां सां हलंदुसि। बसि बसि ठीकु आहे महिरबानी महिरबानी। जो पी रही मथे हलिया न हलिया हलिया डिज न हलिया 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 शाबाश।
ॾिस हाणे चोलियूं ॾिस ॾिठे भला ॿुध हेठि हलंदी आहे पाणीअ में छो उते चई पे मां समुंड में हेठि पाणी में बि हलंदसि हाणे ॾिजी नी चओ ठीकु आहे हितां ई ॾिस हो ॾिस कीअं वॾियूं वॾियूं छोलियूं पियूं अचनि हा सादिया मथे न चढ़ो किरी पवंदो बाबा मूं सम्झ में नथो अचे त असां ज़िंदगी जो आगाज़ किथां कयूं ऐं किथे अची पहुता हर ॻाल्हि हिकु सुपिनो ऐं हिकु ख़्वाब थो लॻे बिल्कुलु लॻे थो ज़िंदगी वाकई समुंड ते फैलियल उन वारीअ वांगुरु आहे जंहिंखे मुठ में बंदि करण जे बावजूद बि रोके नथो सघिजे हा लॻे थो असां पंहिंजो वक़्तु पूरो करे ऐं हाणे ज़मानो ॿारनि जो यार जमाल तोखे हिन लाइ घुरायो अथमि जो ॻोठ में हिकिड़ो फंक्शन त रख ऐं ॻोठ जे आम माण्हुनि लाइ मानी जो बंदोबस्तु कर ख़ैर त आहे न सर तव्हांखे अॼु ओचितो ओचितो ॻोठ कीअं यादि आयो जमाल ईअं थो लॻे ॼण कमु करे करे हाणे मां थकिजी पियो आहियां ऐं दिलि ते हिकिड़ो बार बि अथमि उहो बि लाहिणु थो चाहियां ऐं हा सच मास्तर मुश्ताक खे ज़रूरु इतला कराइजो त असां अची रहिया आहियूं ठीकु आहे सर मां इहो सभु बंदोबस्तु करे थो छॾियां पर सर मूंखे लॻे थो तव्हांजी तबियत ठीकु कान्हे तव्हां आराम कयो प्लीज़ तव्हां घरु हलो न ख़ैर आहे हा ही फाइल पाण वटि रख हिनखे पढ़ी बि वठिजां ऐं ॻोठ हिनखे पाण सां गॾु ज़रूरु खणी हलिजां ठीकु आहे सर मां हिनखे पढ़ी थो छॾियांसि ऐं ॻोठ खणी हलंदोमांसि त बाबा इहे आहिनि महिनतुनि जूं ॻाल्हियूं ऐं यूसुफ साहिब जी सचाइनि जूं ॻाल्हियूं मूं तव्हांजो इलाही वक़्तु ज़ाया कयो आहे हाणे मां गुज़ारिश कंदुसि जमाल साहिब खे त उहे हिन महफ़िल जे मोहर खे घुराइनि जंहिं लाइ असां इहा महफ़िल मुनक़िद कई आहे जमाल साहिब मुअज़्ज़िज़ दोस्तो तव्हां असांजे मोहतरम दोस्त मोहतरम जनाब मास्टर मुश्ताक साहिब खे ॿुधो ऐं हाणे मां पंहिंजे हिन महफ़िल जे मोहर ऐं असांजे हिन गरजाणीअ जे महिमान ख़ुसूसी जनाब मोहतरम मोहम्मद यूसुफ ख़ान खे गुज़ारिश कंदुसि त हू अची हिते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि जनाब मोहतरम मोहम्मद यूसुफ ख़ान महिरबानी जमाल मुंहिंजा बुज़ुर्गो मुंहिंजा दोस्तो अस्सलाम वालेकुम तव्हां मुंहिंजे सॾ ते हिते सीड़जी आया आहियो तव्हांजी वॾी महिरबानी मूं हिन ॻोठ में हिकु महिनतकश हारी जुसे 8वीं जमात पास जी हैसियत सां आगाज़ कयो हो असांजे ॻोठ में त छा पर भर पासे में बि को अहिड़ो कॉलेज या स्कूल कोन हो जंहिंजे करे मां सिर्फ़ 8वीं जमात पास करे सघियसि नंढे हूंदे खां मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि वेठल हुई जेका मुंहिंजे मास्तर मूंखे ॿुधाई हुई त सदाईं सच ॻाल्हाइजे कूड़ कॾहिं बि न ॻाल्हाइजे ऐं जेका ॻाल्हि सच हुजे उहा मुंहं ते
चई ॾिजे। मूं पंहिंजी ईमानदारी, सचाई ऐं शराफ़त जे करे काफ़ी नाकामियूं ऐं महरूमियूं बि ॾिठियूं। माण्हुनि जूं छिड़बूं, टोकूं, बाबे जा दड़का, इहे सभु सठिया। पर मूं पंहिंजी सचाई ऐं ईमानदारी खे कॾहिं बि न छॾियो। ऐं नेठि हिन ॻोठ में ई मूंखे इन जो उजूरो मिली वियो। मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी चङाई जे करे मूंखे एॾो वॾो इनाम मिलियो जो मां हिकिड़े ॾींहं में ई तमामु वॾो माण्हू थी वियसि। पर हिननि ॿनियुनि जी ख़ुशबू ऐं महक अॼु बि मुंहिंजे नस नस में समायल आहे। मां कंहिं बि इलाइक़े जी तरक़ी जो बुनियादु तालीम खे सम्झां थो, जेका अॼु बि असां वटि आम न थी सघी आहे। इन करे इन सिलसिले में मां हिकिड़ी नंढड़ी कोशिश कयां थो जो हिन ॻोठ में हिकु तालीमी ट्रस्ट क़ाइमु कयां थो, जंहिंजो सदर पंहिंजे मान वारे यार, तजुर्बेकार मास्टर मुश्ताक खे थो कयां। मूंखे हिन ॻोठ मां जेका बि रक़म इनाम में मिली आहे उहा मां हिन इलाइक़े जी तालीम ते ख़र्च करणु चाहियां थो। ऐं उहा ट्रस्ट 50 लखनि रुपयनि सां क़ाइमु कयां थो। ऐं उहो ट्रस्ट हिन इलाइक़े में पहिरियों कॉलेज क़ाइमु कंदो। मां सम्झां थो त बुराई ऐं ॾोह जो ख़ात्मो तालीम जे ज़रिए ई आणे सघिजे थो। हिन मिटी जी ख़ुशबू जो जेको मूं ते कर्ज़, उहो मां सॼे जो सॼो त लाहे नथो सघां, पर उन जो कुझु हिसो लाहे मां पाण खे काफ़ी हल्को महसूसु करे रहियो आहियां। आख़िर में मां पंहिंजनि यारनि पांधी, अली नवाज़, मास्टर मुश्ताक, हिननि जो थोराइतो आहियां जिन सदाई मूंखे दिलनि में जायूं ॾिनियूं। ऐं हिन मौक़े ते जे मां जमाल जो ज़िक्र न कयां त इहा वॾी ज़्यादती थींदी, छाकाणि त जमाल ई मूंखे शहर हलण जी सलाह ॾिनी ऐं शहर में क़दम क़दम ते मुंहिंजी रहनुमाई कई। मां जमाल जो बि शुक्रगुज़ार आहियां। ऐं आख़िर शुक्रगुज़ार छो कोन थींदुसि? आख़िर त 8वीं जमात पास आहियां।